الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد أفلح من تزكى وذكر اسم ربه فصلى بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى. وفي الحديث قال النبي صلى الله تعالى عليه وسلم إن الله جعل العزة والوقار لمن تابع أمري وجعل الذلة والصغار لمن خالف أمري. أو كما قال النبي صلى الله تعالى عليه وسلم صدق الله وصدق رسوله النبي الصادق الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. महाबत साहब आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इंतहाई वाजिबुल एहतराम लायक सद एजाज़ व तकरीम मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गों, अज पहिरीं शवाल मुकर्रम 1446 हिजरी ईद उल फितर के बाबरकत दिहाड़े ते पंहिंजे परवरदिगार के परचाइण लाइ असां मस्जिद शरीफ में हाज़िर थिया आहियूं। दुआ त अल्लाह तबारक व तआला इन हाज़िरी के मक़बूल व मंजूर फरमाए करे इन जे तुफ़ैल असांखे नेकी जी तौफ़ीक़ बख़्शे करे गुनाहन खां बचाए करे अल्लाह पंहिंजे ग़ज़ब ऐं इक़ाब खां बचाए करे असांजी रुखी रज़ा जो सर्टिफिकेट ॾेई करे जन्नतुल फिरदौस जो हक़दार बणाए। मोहतरम दोस्तों, मुसलमान की खुशी हुजे या मुसलमान के दुख ऐं डोले में हुजे, मुसलमान की खुशी ऐं मुसलमान जो दुख हर एक पंहिंजे परवरदिगार की रज़ा जो सबब है। अल्लाह बाने के आज़माइंदो आहे ॿ परचा ॾेई करे, कॾहिं नेमतूं ॾेई करे शुक्र के परचे में बाने जो इम्तिहान वठंदो आहे त ॾिसां बाने खे नेमतूं मिलियूं, इनामात थिया, इकरामात थिया, हाणे ही बानो मुंहिंजो शाकिर बानो थो बणिजे या नाशुक्री थो करे, नाक़दरी थो करे। ये शाकिर थो बणिजे
अल्लाह जी नेमतुनि जे मथां शुक्र थो करे त अल्लाह तबारक व तआला एक पासे उन्हें के अजरो सवाब जा अंबार तो अता करे त बे पासे वरी नेमतुनि खे भी वधाए थो। लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम। पर जे बानो ना शुक्री थो करे त ना शुक्री ऐं बेक़दरी जे करे नेमतूं भी सलब थियनि थियूं ऐं आख़िरत जे एतबार सां हू बानो खसारे ऐं टोटे वारो आहे। वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। जे तव्हां मुंहिंजी नाशुक्री कंदव, सरकशी कंदव, कुफर खे अपनाईंदव त यादि रखो मुंहिंजो अज़ाब तमामु सख़्तु आहे। बाने ते तकलीफ़ आई आहे। जेकॾहिं बानो सब्र थो करे त अल्लाह तो फरमाए इन्नल्लाह मअस साबिरीन। इहो बानो एॾे मक़ाम ते पहुचे थो जो रब जी माइयत उनखे हासिल थी वञे। रब तो फरमाए सब्र वारे सां गॾु वबशिर साबिरीन। ऐं अल्लाह ऐलान फरमायो त महबूब सब्र वारनि खे वञी करे तो ख़ुशख़बरी ॿुधाए। मुसलमान एक मुल्क में फातेह अंदाज में दाखिल पिया थियनि। कुफार सां जंग थी आहे, मुसलमान ग़ालिब थियो आहे, मुल्क फतह थियो आहे, शहर फतह थियो आहे। हाणे मुसलमान फातिहाना अंदाज में जेकॾहिं कंहिं शहर में दाखिल थो थिए त पोइ इस्लाम जी तालीमात ही आहे त पंहिंजी कंध खे झुको रख, आजिज़ी हुजे, इनकिसारी हुजे, तवाज़ु हुजे, रुजू इल्लाह हुजे। रब्बा असांजो को ज़ाती कमाल कोन्हे, तुंहिंजे तरफ़ां अता थी आहे जो असांखे नुसरत ऐं फतह मिली आहे। फदखुलुल बाब सुज्जदा। हाणे शहरनि जे गेटनि में दरवाज़नि में तव्हां दाख़िल थियो त सजदा रेज़ थी करे, माना तवाज़ो सां, आजिज़ी सां, इनकिसारी सां सजदो कजे। फुतूहात भी थे। हाणे हथियारनि जी छनक न हुजे, ॾेखार न हुजे, वॾाई न हुजे, दौल धमाका न हुजनि, फायरिंगूं न हुजनि, वॾा वॾा जशन न हुजनि, आतिशबाज़ी न हुजे, बल्कि फदखुलूहा सुज्जदा, फदखुलुल बाब सुज्जदा। हाणे तव्हां सजदे शुक्र अदा कयो, आजिज़ी ऐं इनकिसारी सां त जशन अल्लाह जी इताअत ऐं फरमान बरदारी वारो हुजे। मुसलमान जी ख़ुशी त ही आहे त रब राज़ी थी पए। वरिज़वानुम मिनल्लाहि अकबर। ऐं सभ खां वॾी ख़ुशी अल्लाह जी रज़ा। रब जी रज़ा खां वॾी का ख़ुशी नाहे। परवरदिगार जो पर्ची पए, असांजूं जो मदायूं मेटाए छॾे, असांजे गुनाहनि खे माफ़ करे छॾे, असांजे कुधनि करतूतनि जे मथां हू अफ़ू जो कलम घुमाए छॾे त पोइ इन खां वधीक बि कहिड़ी ख़ुशी थी। क़ुरान फरमायो वरिज़वानुम मिनल्लाहि अकबर। सभ खां वॾी ख़ुशी, सभ खां वॾी रज़ा, सभ खां वॾी बहितरीन तोहफ़ो अल्लाह जी रज़ा। त ॾिसो मुसलमाननि जी ख़ुशी खे। मुसलमाननि जूं ईदूं बि आम ॾींहंनि में मुसलमाननि खे इबादतुनि जो हुकुम आहे। पूरो साल 5 गाना निमाज़ हुनजे मथां लाज़िम। तोखे फजर पढ़णी आहे, ज़ोहर बि पढ़णी आहे। जे जुमे जो ॾींहुं आहे त ज़ोहर जी जाइ ते जुमो पढ़जांइ, असर भी पढ़, मगरिब भी पढ़, इशा भी पढ़, पंहिंजे परवरदिगार खे राज़ी कर। बाक़ी टाइम आहे उन में तूं पंहिंजो गुज़र माश खाइण पीअण दुनिया जा धंधा ऐं कमकार। पर हे 5 टाइम रब जे दर जी हाज़िरी ज़रूरु भरजांइ। पर साल फिरी आयो आहे, अॼु तुंहिंजी ख़ुशी जो ॾिहाड़ो अची वियो। ईद उल अज़हा अची वई, उहो ईद उल फितर अची वई। त बाना
हाणे पुराणो जेको तुंहिंजो शेड्यूल आहे हू अल्लाह जी बंदगी वारो बरक़रार आहे। फजर भी तोखे पढ़नी आहे, ज़ोहर भी पढ़नी आहे, असर भी पढ़नी आहे, मगरिब भी पढ़नी आहे, इशा भी पढ़नी आहे। 5 वक्त तोखे पंहिंजे रब जे दर ते अचणो आहे, हाज़िरी लॻाइणी आहे। पर अॼु जो ख़ुशी आहे, अॼु जो तुंहिंजी ईद आहे, त पोइ ख़ुशी हीअ आहे जो तूं वरी 6 हाज़िरी ते रब जे दर ते लॻाए। हदीस तय्यबा में अचे थो, महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जॾहिं ईद जो ॾिहाड़ो थींदो आहे त सुबुह जो सवेर अर्शी फ़रिश्ता ज़मीन ते लही ईंदा आहिनि ऐं आबादियुनि जे घटनि में बीह करे, चौकनि ऐं चौराहनि ते बीह करे आवाज़ लॻाईंदा आहिनि त हे बानो, तव्हां पंहिंजे परवरदिगार ॾे हलो। अल्लाह ताला तव्हांखे हुकुम फरमायो हो रोज़ा रखो, अवां रोज़ा रखिया। रब जो तव्हांखे हुकुम थियो हो त राति जो निमाज़ूं पढ़ो, तरावियूं पढ़ो, क़याम कयो। तव्हां राति जो क़याम कयो, राति जो अल्लाह जी बंदगी कई आहे, अल्लाह तबारक व तआला जी इताअत ऐं फरमान बरदारी कई आहे। हाणे तव्हां रब जे दर ते हलो ऐं अची करे निमाज़ पढ़ो, परवरदिगार खे परचायो, आहु ज़ारी कयो। तव्हां उन खां जो कुझु घुरंदव आख़िरत जे मामले में अल्लाह जो फरमाए आउं तव्हांखे अता कंदुसि। आख़िरत जे मामले में तव्हां मूंखां जो कुझु घुरंदव आउं अव्हांखे अता कंदुसि। पर दुनिया जे मामले में जेकॾहिं तव्हां मूंखां घुरंदव त आउं तव्हांजी मसलहत खे मद्देनज़र रखंदुसि। बानो कमज़ोर आहे, हुनजी सोच महदूद आहे, हू कई आरज़ू कंदो आहे, मूं वटि फलाणी शइ हुजे, हीअ हुजे, हीअ हुजणु घुरिजे, हीअ हुजणु घुरिजे। पर रब तो फरमाए उन मां तुंहिंजी मसलियत खे साम्हूं रखंदुसि त तो जंहिं शइ जी घुर कई आहे, जंहिं शइ जो सुवाल कयो आहे, आया इहा शइ तुंहिंजे फ़ाइदे में आहे या नुक़सान में आहे। अॻिते हली करे नताइज जे एतबार सां, अंजाम जे एतबार सां, आख़िरत जे एतबार सां हीअ शइ तुंहिंजे फ़ाइदे में आहे या नुक़सान में आहे। जेकॾहिं तुंहिंजी मसलियत जे मुवाफ़िक़ आहे, उन में तुंहिंजो उखरवी नुक़सान कोन थींदो। माल जी दौलत तो घुर कई आहे, दुकान जी मकान जी घुर कई आहे, उहिदे ऐं इक़्तिदार जी घुर कई आहे, तोखे उहो उहिदो मिले, उहो इक़्तिदार मिले, उहो पोस्ट मिले, उहा शइ जेका तो रब खां घुरी आहे हू तोखे ॾियूं, पोइ मथां उहो उहिदो ऐं इक़्तिदार तुंहिंजे लाइ वबाल बणिजी वञे, जो उन उहिदे, इक़्तिदार, माल, दौलत, धन जे करे तूं वरी हर मस्ती में अची वञी रब जी नाफ़रमानी करे, अल्लाह खे नाराज़ करे विझे ऐं पंहिंजी आख़िरत जी अंजाम ख़राब कजे। त आख़िरत जे मामले में जो कुझु घुरंदे अता कंदो, दुनिया जे मामले में जेको मूंखां सुवाल कंदे आउं तुंहिंजी मसलहत खे मद्देनज़र रखे करे फ़ैसिलो कंदुसि। छो त बाने जी जेका दुआ आहे उहा 3 हिस्सनि में तक़सीम थींदी आहे दुनिया जे एतबार सां। आख़िरत जे मामले में तव्हां जेका बि दुआ घुरो रब क़बूल कंदो, उहा आहे आख़िरत जे मामले में। दुनिया जे मामले में बानो दुआ को घुरे, अल्लाह उन दुआ खे 3 हिस्सनि में तक़सीम कंदो आहे। कॾहिं ईअं थींदो आहे जो मूं जेका दुआ घुरी आहे, जेका शइ रब खां घुरी आहे, औलाद घुरियो आहे, माल घुरियो आहे, उहिदो बि घुरियो आहे, सिहत घुरी आहे, जेका बि मूं रब खां दुआ घुरी आहे, अल्लाह दुआ क़बूल करे उहा शइ अता कंदो आहे। दुआ जी क़बूलियत जो हिकु निशानी आहे, जो कुझु मूं घुरियो आहे मूंखे मिलियो आहे। ऐं दुआ जी ॿी सूरत ही आहे जो अल्लाह ताला बाने जी मसलहत खे मद्देनज़र रखंदो आहे। उन मसलहत खे मद्देनज़र रखंदे करे जेका शइ मूं घुरी आहे, रब्बा मूंखे सिहत अता फरमा, मुंहिंजे औलाद खे वॾी ज़िंदगी अता फरमा, मुंहिंजे माउ पीउ खे वॾी ज़िंदगी अता फरमा, या जंहिं बि क़िस्म जी मूं दुआ घुरी आहे त उहो कमु बज़ाहिर नथो थिए, उहो कमु बज़ाहिर नथो थिए, जंहिं बि क़िस्म जी मूं दुआ घुरी आहे। पर उन दुआ जे सदके मुंहिंजे मथां इन खां बि का वॾी मुसीबत अचणी हुई।
अल्लाह उहा मुसीबत ॾे। बज़ाहिर या दुआ त क़बूल कोन थी, मूं रब खां जेका शइ घुरी पे उहा मूंखे त कान मिली। बनी घुरे पे, ॿारो घुरे पे, या फसल में बरकत घुरे पे, बज़ाहिर मुंहिंजो फसल जेको आहे उहो रुपए थी वई, बरसातूं अची वियूं, फसल ख़तमु थी वियो। मूं त फसल जी ख़ैर पे घुरी, पर फसल त हलाकी थी वियो। फसल में बरकत बज़ाहिर त कान पई। फरमाया हा बज़ाहिर त नुक़सान थियो, बज़ाहिर तुंहिंजी दुआ क़बूल कोन पई, पर इन खां वॾी हिकिड़ी आफ़त अचणी हुई, रब उन आफ़त खे हटाए छॾियो। नंढो नुक़सान तुंहिंजो थियो, वॾी आफ़त न बची। त दुआ जी क़बूलियत जो पहिरियों नमूनो छा आहे? जो कुझु घुर उहो मिली पए। क़बूलियत जी ॿी सूरत ही आहे जो जेका शइ तूं रब खां घुरी पियो, अल्लाह उहा शइ अता नथो करे, बल्कि तुंहिंजी दुआ जी बरकत सां तुंहिंजे मथां अचण वारी इन खां बि वॾी का आफ़त हुई, अल्लाह उन आफ़त खे, उन मुसीबत खे, उन वबा खे, उन वबाल खे टारे थो छॾे। दुआ जी क़बूलियत जी ॿी ही सूरत। ऐं दुआ जी क़बूलियत जी टी सूरत त बानो अल्लाह खां दुआऊं घुरंदो आहे त न उहा शइ अल्लाह दुनिया में अता कंदो आहे, न उन दुआ जे करे का मुसीबत हलंदी आहे, बल्कि उन दुआ जो अजर अल्लाह तबारक व तआला इन बाने जे नामा आमाल में लिखाए छॾींदो आहे। आख़िरत में अल्लाह उन जो बदिलो अता कंदो। हदीस तय्यबे में अचे तो एक शख्स ईंदो, पंहिंजे नामा आमाल खे ॾिसंदो त उन जे नामा आमाल में ढेर सारियूं नेकियूं पियूं आहिनि। अल्लाह ताला खे अर्ज़ कंदो, बोलाए करे हे निमाज़, ही रोज़ा, ही हज, ही ज़कात, ही कुर्बानी, सदकात, खैरात, फलाणे फलाणे नेकियूं, इहे त मूं कयो हुयो, पर मुंहिंजे नामा आमाल में एॾियूं वॾियूं नेकियूं लिखियूं पियूं, इहे अमल त मूं कया ई कोन। निमाज़ूं लिखियल पियूं, मूं अॻे पढ़ी, रोज़ा रखिया हुया, तिलावत कयूं हुयूं, सदका खैरात ॾिना हुया, पर हे जेको अजर लिखियो पियो आहे मुंहिंजे नामा आमाल में, हे कमु त मूं कयो ई कोन्हे, ही छा जी नेकी आहे? अल्लाह ताला फरमाईंदो, बाना फलाणे ॾहाड़े तो मूंखां दुआ घुरी हुई, फलाणी शइ जी तो घुर कई हुई, दुनिया में तोखे उहा शइ अता कोन कयनि, उन जो अजर सवाब लिखाए छॾियनि, ही उन जो अजर सवाब आहे। त उन वक़्त में बानो अल्लाह ताला खां इल्तिजाउ कयो ऐं हसरत कंदो, पंहिंजे दिलो दिल में हसरत कि काश के दुनिया में मुंहिंजी का दुआ क़बूल न थी हा, यानी मुंहिंजी दुआ जो बदिलो मूंखे दुनिया में न मिले हा, आख़िरत में हुजे हा त केॾो न भलो थिए। जो एॾो वॾो अजर सवाब आख़िरत जी मंज़िल में मूंखे मिली वियो आहे, जंहिंजो को काथो कोन्हे। तर्ज पे कयूं त फ़रिश्ता अची करे लहनि था, ऐलान कनि था, अल्लाह जे तरफ़ों ऐलान थो थिए, ईद ते अचण वारनि जे लाइ, बाना अचो, मूं रब खां अची करे घुरो, मूं रब जी इज़त जो कसम, मूं रब जे जलाल जो कसम, आख़िरत जे मामले में जो कुझु घुरंदो अता कंदुमि, पर दुनिया जे मामले में जेको घुरंदो अव्हां जी मसलहत खे ॾिसंदुसि त अव्हां जे लाइ फ़ाइदो छा। फौरी ॾियण में फ़ाइदो आहे त फौरी अता कंदुसि, अव्हांजो फ़ाइदो हिन में आहे त इहा शइ न ॾियां, अचण वारी मुसीबत टाड़ियां त अचण वारी मुसीबत खे टारियो वेंदो। अव्हां जे लाइ मसलहत इन शइ में आहे त दुनिया में इहा शइ अव्हांखे न ॾियां, आख़िरत में ज़ख़ीरो कयां त पोइ आख़िरत में ज़ख़ीरो करे थो छॾे। असां में उमूमन इहा सोच अची वई आहे, यार दुआ घणा कंदा क़बूल कोन्हे थिए। इहो इन जे करे जो असांखे इल्मु न हुजण जे करे असां चऊं था भई असांजी दुआ क़बूल कोन्हे। अल्लाह असांजी सुञाए थो त अव्हां जी टाड़ाए वञो। रब हर कंहिंजी ॿुधे थो। अल्लाह त ऐलान आम कयो आहे, उदऊनी अस्तजिब लकुम, मुंहिंजा बानो घुरो था ॾे, हुकुम पियो मिले अल्लाह खां घुरो त अल्लाह अता करे। इन्नल लज़ीना यस्तकबिरूना मिन इबादती सयदखुलूना जहन्नम दाखिरीन। फरमाया जेकॾहिं मूंखां घुरण खां, मुंहिंजी इबादत ऐं मुंहिंजी बंदगी खां वॾाई कंदो त पोइ ज़लील करे जहन्नम में वेंदुसि। मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजी परस्तश कयो, मुंहिंजी पूरा पूजा कयो, मूंखां अची करे घुरो, जो कुझु घुरंदो अदा कंदुसि। सहाबाए किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन अल्लाह जे रसूल खे अर्ज़ु कयो, अल्लाह जा रसूल
असां अल्लाह खे पुकारियूं, अल्लाह खां घुरूं, दुआ कीअं घुरूं? अल्लाह किथे? ॾाढा घुरूं, रड़ियूं कूकूं कयूं, आस्ते घुरूं, कीअं घुरूं? अल्लाह वेझो करे। भाई दुनिया जे मामले में ईअं ई आहे न, वेझो साथी वेठो आहे, आस्ते सर्कल ॿुधंदो, पर हिकिड़ो माण्हू आहे उहो ॿाहिरि चकी ते वेठो आहे त पोइ आस्ते ॻाल्हाइण सां कोन ॿुधंदो उहो। उन जे लाइ त वॾो होको करणो पवंदो ताकि हमरा ताईं आवाज़ पहुचे, टावर ताईं आवाज़ पहुचे। नॉर्मल ॻाल्हाईंदे त जेको टावर वटि बीठो आहे उहो त कोन ॿुधंदो, वॾो होको करणो पवंदो, वॾा इशारा गॾु करणा पवंदा, कपिड़ो तोड़णो पवंदो, पर उनजी नज़र पइजी वञे त मूंखे केरु सॾे पियो। त असां अल्लाह खे जो पुकारियूं त कीअं पुकारियूं? अल्लाह ताला फरमायो वइदा सअलका इबादी अन्नी, मुंहिंजा महबूब मुंहिंजा बाना जे करे तोखां मूं रब जे बारे में पुछनि था त असांजो रब किथे आहे, परवरदिगार खे असां कीअं पुकारियूं? ॾाढियां पुकारियूं या होरियां पुकारियूं, ज़ोर सां पुकारियूं या आस्ते पुकारियूं, वॾा होका कयूं या मन ऐं दिलि जे अंदरि पुकारियूं। रब थो फरमाए फ़इन्नी क़रीब, ऐं रब त तमामु क़रीब आहियां, वहुव मअकुम ऐनमा कुंतुम, ऐं तव्हां सां गॾु आहियां, तव्हां जिथे बि हुजो, जंहिं जाइ बि पुकारियो ऐं रब गॾु आहियां। बने में पुकारियो पिया ऐं रब गॾु आहियां, घर में पुकारियो पिया ऐं रब गॾु आहियां, औताक में आयो उते पिया दुआऊं घुरो था ऐं रब उते बि तव्हां सां गॾु आहियां। बाज़ार में आयो, दुकान में आयो, मकान में आयो, बल्कि जंहिं बि मूं ख़ुदा जी ख़ुदाई जे जंहिं बि हिसे में तव्हां आयो, फर्श ते आयो, अर्श ते आयो, गाड़ी में आयो, सवारी में आयो, जलवत में आयो, खलवत में आयो, रात में आयो, ॾींहं में आयो, जबलनि ते आयो, गारनि में आयो, खॾनि में आयो, खामनि में आयो, बुलंदियुनि में आयो, जंहिं बि जाइ ते आयो तव्हां मूंखे पुकारियो पिया त इन्नी माकुम, ऐं त तव्हां सां गॾु आहियां। फजर खां बाद पुकारियो पिया फ़इन्नी क़रीब, ऐं त वेझो आहियां। ज़ोर खां पोइ पुकारियो पिया फ़इन्नी क़रीब, ऐं रब क़रीब आहियां। असर में पिया पुकारियो फ़इन्नी क़रीब, मग़रिब में पुकारियो पिया फ़इन्नी क़रीब, इशा में पुकारियो पिया फ़इन्नी क़रीब, तहज्जुद में पुकारियो पिया फ़इन्नी क़रीब। पूरो महीनो बंदगी कई, रोज़ा रखिया, तहज्जुदूं पढ़ियूं, तरावियूं पढ़ियूं, ज़िक्र अज़कार कयो, तिलावत कयो। हाणे ईद जो ॾियारो आहे, मैदाननि में निकिरी आया आहियो, ईदूं पढ़ो पिया फ़इन्नी क़रीब, ऐं रब त क़रीब आहियां। सिर्फ़ु क़रीब ई न, वहुव मअकुम ऐनमा कुंतुम, अवां सां गॾु आहियां। वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, अवां जी शहरग खां बि वधीक वेझो आहियां। हाँ माना तुंहिंजे अचण में देर आहे, रब जे अचण में देर आहे, तो में ई देर आहे, मुंहिंजे परचण में देर न गे। तूं इज़त पियो ॻोल्हीं, जेकॾहिं तूं इज़त ॻोल्हीं थो त इज़त मुंहिंजे महबूब जी इताअत ऐं फरमान बरदारी में आहे। जेकॾहिं तव्हां मान ऐं मक़ाम ॻोल्हियो था त मान ऐं मक़ाम बि मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमान बरदारी में आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, बुखारी शरीफ जी रिवायत आहे, जअलल्लाहुल इज़्ज़त वल वक़ार लिमन ताबा अम्री, अल्लाह इज़्ज़त ऐं वक़ार उन बाने जे लाइ बनायो आहे जेको मूं मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमान बरदारी थो करे।
वजअलल्लाहु ज़िल्लत वस्सिगार लिमन खालफ अमरी। ऐ जे शख्स मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफत कईया, उन्हें जी नाफरमानी कईया, ताबेदारी का मुंह मटिवा, रब उन्हनि खे ज़िल्लतुन सां हमकिनार तो करे। मुसलमान जॾहिं सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमान बरदारी में हुआ, ताबेदारी में हुआ, अल्लाह ताला मुसलमाननि खे इज़्ज़त सां नवाज़ियो हो, मुसलमाननि जो रोब हो, मुसलमाननि जो दबदबो हो, मुसलमाननि जो वक़ार हो, मुसलमाननि जी इज़्ज़त हुई। जो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़मानो आहे, कंहिंखे जुर्रत ई न आहे जो को नुक़सान करे, कंहिंजो ज़ियान करे, को जुर्म करे। काफ़िर मुल्क ॾकनि पिया, फुतूहात जा दरवाज़ा खुली विया आहिनि। अदल इंसाफ़ जो ही आलम आहे जो कंहिं बगड़ खे जुर्रत न आहे जो कंहिं बकरी खे नुक़सान पहुचाए। ऐं इज़्ज़त ऐं वक़ार जो ही मक़ाम आहे जो जेकॾहिं के पुराणी अम्मा जो तेल ज़मीन ॻेई थी वञे, उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पर्ची मोकिलिन उन ज़मीन जे टुकड़े ॾे। जॾहिं हू पर्ची ज़मीन जे टुकड़े ते रखी थी वञे त ज़मीन उहो गेह वापसि थी कढे। जेकॾहिं मके जी सरज़मीन में ज़िलज़िलो थो अचे, फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो दुर्र फारूकी जबल ते थो हणे। अॼु ताईं मके मदीने पाक में ज़िलज़िलो कोन आयो आहे। जेकॾहिं दरिया सुकी थो पए, पर्ची लिखे दरिया हलण शुरू थी पए, उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी करामत आहे। हज़रत ख़ुतबो पिया ॾियनि मदीना तय्यबा में सारे नाले हज़रत हिकु सहाबी सगोरो आहे जंहिंखे जिहाद ते मोकिलियऊं, सिपह सालार बणाए करे। सहाबा जी जमात जो सिपह सालार आहे, कुफ़ार सां मुक़ाबिलो आहे, जिहाद जे मैदान में आहे। मदीना तय्यबा खां 300-400 किलोमीटर जे फ़ासिले ते ही जिहाद वारी जमात वञे पई। दुश्मननि सां मुक़ाबिलो आहे, दुश्मन चालाकी कई आहे, पंहिंजी फ़ौज खे उन्हनि तक़सीम कयो आहे। कुझु फ़ौज जेका आहे मुसलमाननि जे साम्हूं विढ़े पई ऐं ॿी फ़ौज उन्हनि पोयां खां मोकिली, जबलनि जे पोयां खां पुठियां खां घुमंदे घुमंदे अची मुसलमाननि ते हमिलो करे। मुसलमान चइनी पासनि खां उन्हनि जे घेरा ऐं इन्हिसार में अची वञनि, मुसलमाननि खे नुक़सान पहुचायूं। हाणे मुसलमाननि जी नज़र त हिकु तरफ़ हुई आहे, हिकु तरफ़ फ़ौज ॾे विढ़ंदा पिया वञनि, विढ़ंदा पिया वञनि, विढ़ंदा विया वञनि। कुफ़ार जी फ़ौज पोयां खां आई आहे, अचानक असां पोयां खां हमिलो कंदासीं, इन्हनि खे ख़बर ई कान पवंदी, इन्हनि जा रुख़ अॻिते हूंदा, असां पोयां खां मारींदा ईंदासीं। पुठीरो माण्हू आहे, धकणु आसान आहे, मुजाहिद साम्हूं त पोइ मसइलो आहे। लिके धकणु, पुठीरे माण्हू खे धकणु त सवलो। हाणे कुफ़ार जी फ़ौज कड़ो चाढ़े छॾियो आहे। वादी जे अक़ब में हू हेठि लहनि पिया, हू पंहिंजा बोचा बंदि थी विया आहिनि। हद उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी करामत चइबी, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुतबो ॾियनि पिया जुमे जो। ख़ुतबे जे दौरान फरमायो, या सारे अल जबल, या सारे अल जबल, या सारे अल जबल, ओ सारे जबल ले ॾिस, जबल ले ॾिस। ही जो जबल ने नज़र कनि त कुफ़ार जी फ़ौज असां ते हमिलो आवर बि थिए। सहाबा पंहिंजो रुख़ होॾे कयो आहे तो कुफ़ार खे शिकस्त थी आहे। सहाबा जेको मजमो मौजूद हो जुमे जी नमाज में, वो परेशान हो पेशेमान त मुराद पैगंबर इमाम अदल हुर्रियत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ख़ुतबे जे दौरान चंद अल्फाज ऐं चंद कलिमात अजीब चई छॾिया, या सारिउल जबल, या सारिउल जबल। ही शइ असांखे सम्झ में न आई। काफ़िलो मोटी आयो आहे, काफ़िले वारनि खां जॾहिं इहा रूए दाद पुछी पई वञे, जो असां दुश्मन जे हिसार में अची वियासीं, दुश्मन जे घेरे में अची वियासीं, दुश्मन लिकी करे असांजे मथां वार करण वारो हो, असांजो उन जे तरफ़ ख़्याल ई कोन हो, असां त हिकु तरफ़ ई रुख़ कयो बीठा हुआसीं। पर फलाणे टाइम ते अचानक फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आवाज़ असांजे कननि ते पहुतो, या सारे अल जबल, हेॾे जो जबल ॾे निहारियूं त दुश्मन जा लश्कर पिया अचनि। असां पंहिंजो रुख़ मोड़ियोसीं, दुश्मन खे भॼायोसीं, अल्लाह असांखे फतह अता फरमाई। फलाणो टाइम हो, जुमे जो टाइम हो, जो वाक़ई फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीना पाक जी सरज़मीन में मस्जिद नबवी में अल्फाज़ चया। हाँ, अॼु तरक़ी जो दौर आहे, पर असां आलात ॾे मोहताज आहियूं।
मोबाइल तो वटि न हुजे, ॿियो को आलो न हुजे, पंहिंजे आवाज़ खे हितां खां अमेरिका पहुचाए, सऊदी पहुचाए, भला कराची पहुचाए, कराची ते परे रही उमरकोट पहुचाए, नथा पहुचाए सघूं। हे उन्हनि जी करामत हुई। तंहिं करे महबूब साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जालल्लाहुल इज़्ज़त वल वक़ार लिमन ताबा अमरी। अल्लाह इज़्ज़त ऐं वक़ार उन शख़्स जो बणायो आहे जेको मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताबेदार ऐं फरमान बरदार थे। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन महबूब साईं जा एॾा फरमान बरदार हुआ, एॾा ताबेदार हुआ, महबूब साईं जी इताअत एॾी कयूं, उम्मत खे एतिरी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं शरीयत जी रोशनी ॾेई विया जो अॼु बि उहा रोशनी मौजूद आहे। बाक़ी जेके शयूं असांखे फ़ाइदो पहुचाइनि पियूं उन्हनि जो फ़ाइदो आर्ज़ी आहे। जेसीं ताईं शइ आहे फ़ाइदो ॾिए पई, शइ ख़तमु त फ़ाइदो बि ख़तमु। शइ ख़तमु त सिज निकितो आहे, उन किरणा कढिया आहिनि, रोशनी थी आहे, रोशनी फैलिजी वई आहे, पर इहो सिज जो लही पियो त हाणे ऊंदा थी पई, हाणे सिज जी रोशनी बाक़ी नाहे। ककर आयो आहे, बारिश वसाए पियो, ककर आहे त बारिश बि आहे, ककर वियो त बारिश ख़तमु। सितारा आहिनि त कुझु न कुझु चमक दमक आहे, राति जे वॻड़े में थोरी मामूली ज़रड़ी रोशनी आहे, पर सितारा नाहिनि त पोइ हाणे सितारनि वारी रोशनी बाक़ी नाहे। चंड आहे त चांडोकी आहे, चंड नाहे त हाणे चांडोकी ख़तमु। हर शइ महदूद हुई, पर सहाबा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं शरीयत जी अहिड़ी रोशनी छॾे विया, उम्मत खे अहिड़ो रस्तो ऐं तग ॾसे विया, अहिड़ो तरीक़ो ऐं नमूनो ॾेई विया जो ता क़यामत उन्हनि जी सुन्नत हलंदी पई अचे। इहा उन्हनि जी इज़त वक़ार आहे। अॼु जे करे को सहाबा किराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन ते लब कुशाई थो करे त पूरी उम्मत मुस्लिमा बेक़रार थी पए, हर हिकु ग़ज़बनाक थी थो पए। पाण खे जेकॾहिं को ॻाल्हाए एतिरो गुस्सो नथो अचे, पंहिंजे अबे अम्मा खे केरु ॻाल्हाए एतिरी गैरत ऐं गुस्सो नथो अचे, पंहिंजे औलाद खे केरु घटि वधि चए एतिरी कावड़ ऐं गुस्सो नथो अचे, पर मुस्तफ़ा जे कंहिं बि यार जे मथां को लब कुशाई थो करे त मुस्लमान उन खे बर्दाश्त नथो करे सघे, छो त उन्हनि जी इज़त ऐं वक़ार जो सबबु सुहिणे मुस्तफ़ा जी इताअत ऐं फरमान बरदारी आहे। त अॼु असांजे लाइ इहो ई दग आहे जो असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमान बरदारी कयूं। अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे, असां अज़म कयूं, अहद कयूं त अल्लाह खे राज़ी कंदासीं। ॾिसो अल्लाह असांजो मोहताज नाहे, असां रब जा मोहताज आहियूं। इन्नल्लाह गनियुन, अल्लाह त गनी आहे, व इन्ना फ़क़ीर, असां फ़क़ीर ऐं मोहताज आहियूं। रब गनी आहे, अल्लाह खे असांजी का बि परवाह नाहे, असां त अल्लाह जा मोहताज आहियूं। दीन खे असांजी का बि परवाह नाहे, असां दीन जा मोहताज आहियूं। जेकॾहिं कंदासीं दीन जी ख़िदमत, कंदासीं नेकियूं, चङा कम कंदासीं त असांजो फ़ाइदो आहे। जेकॾहिं असां छॾे ॾींदासीं अल्लाह तबारक व तआला ॿियनि खे क़बूल फरमाईंदो। बर सग़ीर वारो मुबारक हुजे। अल्लाह ताला हिन दौर में हर कम तव्हां खां वरितो आहे। क़ुरान पाक नाज़िल मके ते थियो आहे, क़ुरान पाक जो नुज़ूल मदीने में थियो आहे, अरब जी ज़मीन ते थियो आहे, उतां खां दीन फैलियो आहे। पर अॼु दुनिया जे तख़्ते ते तव्हां ॾिसो त सभ खां वधीक दीन जी ख़िदमत आहे त पोइ बर सग़ीर में आहे। उन्हनि अरबनि थोरी ग़फ़लत कई आहे, थोरी लापरवाही कई आहे। जॾहिं उन्हनि ग़फ़लत ऐं लापरवाही कई आहे त उन ई सरज़मीन ते रहण जे बावजूद बि अल्लाह उन्हनि जी क़बूलियत सलब करे वरिती आहे। अल्लाह बर सग़ीर जे मुस्लमाननि खे क़बूल कयो आहे। दीन जे जंहिं बि शोबे खे ॾिसो तव्हां उन में त बर सग़ीर खे अल्लाह बुलंदी ऐं मक़ाम अता कयो आहे। क़ुरान पाक जे अल्फाज़ जी हिफ़ाज़त जो मामिलो अचे, अल्लाह मकातिबे क़ुरानीअ खे क़बूल कयो आहे जो उन क़ुरान पाक जे अल्फाज़
औरतन जी हिफाजत पिया कन, हुफ़ाज़ प्यार पिया कन, कुरान पाक जा अल्फाज पिया पढ़ाइन, कुरान पाक जे लहजे ऐं तिर्ज़ ऐं तजवीज़ जी हिफाजत जो मामलो आयो। अल्लाह ताला इहो कम कुर्रा खां वरितो आहे जो क़ारी सगोरा कुरान पाक जे लहजे तजवीज़ ऐं तलफ़ुज़ ऐं अदायगी जेका अरब जे लहजे ते महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे सेखारी हुई, उन तरीक़े सां उन ई लहजे खे अपनाइण जी कोशिश पिया कनि, कुरान जे लहन ऐं उन जे लहजे जी हिफ़ाज़त पिया कनि। वरी कुरान पाक जे मानी मक़ासिद ऐं मतालिब जो मामलो आयो। अल्लाह ताला उलमाए मुफ़स्सिरीन और मुहद्दिसीन जो इंतिखाब फरमायो जो हू कुरान पाक जे मानी मतालिब मक़ासिद ऐं मफ़हूमात जी हिफ़ाज़त पिया कनि। सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं शरीयत जी हिफ़ाज़त पिया कनि। मामलो अचे थो तज़किया नफ़्स जो, बाने जे आमाल में इख़लास कीअं अचे, बाने जे आमाल में रब जो ध्यानु कीअं अचे, बाने जे आमाल में रब जो ध्यानु पैदा करण जे लाइ, बाने जे आमाल में इख़लास पैदा करण जे लाइ, हर वक़्तु अल्लाह तबारक व तआला जो ध्यानु दिमाग़ में रहण जे लाइ इहो कमु वरी अल्लाह ताला उन्हनि ख़ानकाहुनि वारनि बुज़ुर्गनि खां वरितो जो हू ख़ानकाहुनि में वेही करे माण्हुनि खे अल्लाह जो नालो पिया सेखारनि, अल्लाह तबारक व तआला जी मोहबत जा ऐलान पिया कराइनि। इहो कमु बि अल्लाह ताला बर्रे सग़ीर जे उलमा खां वरितो आहे। वरी जो मामलो आयो त आमाल जी हिफ़ाज़त कीअं थिए, आमाल जी हिफ़ाज़त कीअं थिए, त आमाल जी हिफ़ाज़त जे लाइ बि अल्लाह तबारक व तआला बर्रे सग़ीर मां मौलाना इलियास रहमतुल्लाह अलैहि खे चूंडियो आहे। हाणे आमाल जी हिफ़ाज़त जे लाइ ही उम्मत सारी कलमा गो त आहे, मुस्लमान त आहे, पर आमाल खां दूर आहे। इन उम्मत खे आमाल ते कीअं आणिजे, आमाल ते आणण जे लाइ वरी दावत तबलीग जी ख़िदमत उहा बि पूरी दुनिया में हले पई, पर उन जो मर्कज़ ऐं महवर वरी बर्रे सग़ीर। दीन जो दिफ़ा कीअं थिए, शाइर इस्लाम जो दिफ़ा कीअं थिए, दाढ़ी जो दिफ़ा कीअं थिए, क़ुरान जो दिफ़ा कीअं थिए, अहकामात शरीया जो दिफ़ा कीअं थिए, त इन जे लाइ बि अल्लाह तबारक व तआला बर्रे सग़ीर जे उलमा खे चूंडियो। अफ़गानिस्तान में वञो त हू जिहाद जी सूरत जी शक्ल में कुफ़ार जो मुक़ाबिलो अटकाए वेठा आहिनि। निफ़ाज़ शरीयत ऐं सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निज़ाम खे नाफ़िज़ कयूं। वरी पाकिस्तान ऐं हिंदुस्तान में ॾिसो अल्लाह उन उलमा खे वरी सियासत जे मैदान में लाथो आहे। सियासत जे मैदान में लही करे दीन जो दिफ़ा कनि पिया, दीन जो बक़ा जी जंग लड़नि पिया, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ अंदाज़ सां, किथे किन हुकूमतनि सां जेका आहे उन्हनि खे हुकूमत में वेही करे करिणो पियो पए। पर वरी हुकूमत सां जेको आहे हिज़्ब इख़्तिलाफ़ में अची करे मुख़्तलिफ़ टोलनि सां इतिहाद करे पंहिंजी क़ुव्वत खे जमा करे दीनी जेके अक़दार आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त पिया कनि, मसाजिद जी हिफ़ाज़त पिया कनि, मदारिस जी हिफ़ाज़त पिया कनि। जेकॾहिं इक़्तिदार वारो टोलो हिकिड़ो आहे जेको दीन खे नुक़सानु पहुचाइणु चाहे थो त ॿिए टोले सां इतिहाद करे वरी उन जो मुक़ाबिलो वरी जॾहिं पहिरियों वारो टोलो इक़्तिदार में अचे थो, ॿियो अचे थो हिज़्ब इख़्तिलाफ़ में। हाणे जेकॾहिं दीन जे दिफ़ा ऐं बक़ा जो मामलो आयो आहे त कल जंहिंजे ख़िलाफ़ असांजूं तहरीकूं हुयूं अॼु उहो असांजे बग़ल में उन सां गॾिजी तहरीक आहे। कल तहरीकुनि में जेको असां सां गॾु हुयो अॼु उन जे ख़िलाफ़ तहरीक आहे। जेको बि मामलात अचनि पिया मदारिस खे, मसाजिद खे, दीनी उलूम खे बचाइण जे लाइ, दीन जे बक़ा जे लाइ, शाइर इस्लाम जे बक़ा जे लाइ, मसाजिद जे बक़ा जे लाइ हर क़िस्म जी जंग लड़नि पिया। इहे बि उलमा देवबंद लड़नि पिया ऐं अल्लाह ताला बर्रे सग़ीर वारनि खे क़बूल फरमायो आहे त असां बि अज़्म अहद कयूं त असां पंहिंजे दीन जे लाइ पंहिंजो पाण खे क़बूल कयूं। जेकॾहिं असां ख़िदमत न कंदासीं रब ॿियनि खां ख़िदमत वठंदो। तंहिंजे करे माण्हू फ़िक्र रखे, जॾहिं माण्हू तलब रखे थो, तड़ब रखे थो, फ़िक्र शौक़ ऐं ज़ौक़ रखे थो त अल्लाह तबारक व तआला बाने खे क़बूल थो करे। ईअं न आहे जो जेकॾहिं आउं ख़िदमत कंदुसि त दीन जो कमु हलंदो ऐं न कंदुसि रुक। असांजे पोइ ते थींदासीं अल्लाह ॿियनि खे क़बूल कंदो। हू चइबो आहे सिंधी में हिकु सुकी त ॿी सुआ, हिकु सुकी त ॿी सुआ भई। जेकॾहिं हिकु बानो थोरी लफ़्ज़िश करे थो, कमज़ोरी ॾेखारे थो त अल्लाह ताला वरी ॿिए खे कमु वठंदो। बाक़ी न, दीन जो कमु हलंदो ई रहे थो, दीन जो कमु हलंदो ई रहे थो। बची नथो त असां फ़िक्रमंद रहूं ऐं अल्लाह तबारक व तआला खां
पंहिंजो पाण खे क़बूल करायूं। मस्जिद आहे, मदरसो आहे, इन जे मामलात में भी असां पंहिंजो भरपूर हिस्सो वठूं। हाणे ॾिसूं पिया तलबा जो तइदाद हिकिड़े हिकिड़े क्लास में 90 ॿार ऐं मदरसो असांजो आहे त टोपी जहिड़ो आहे। जेकॾहिं ॿार खुलासा विहारियूं था त हिकु फी क्लास में 20 ॿार नथा वेही सघनि। 20 ॿारनि जे क्लास में उस्ताद वटि 70-80 ॿार हुजनि त पोइ उस्ताद पढ़ाए त पढ़ाए कीअं? सबक ॿुधे त सबक कीअं ॿुधे पियो? सबक पढ़ाए त पढ़ाए कीअं? ॿार त ॿार चिड़े पियो आहे, ॿार शाद कनि पिया, इहे सभु शयूं। त असां हिन मामले में थोरो गौर फिक्र कयूं। हर मौक़े ते चवंदो आहियां, हर जे मौक़े ते त असां ॻोठ वारा बि मुशावरत करे हर हिकु पंहिंजो हिसो रखे। ऐं आसान आहे, बाल पारियो पिया, बाल धारियो पिया, मेंह वियाई आहे, हिकिड़ो फरड़ो मस्जिद मदरसे जो नालो जो करे छॾियो, बकरी वियाई आहे, फरड़ो मस्जिद जे नाले जो करे छॾियो भई। हाणे 6-7 महीना तव्हां चारियो आहे, हाणे उहो ई फरड़ो जेको आहे 20,000 में वञे पियो, 40,000 में वञे पियो। वॾे ॿार जो फरड़ो आहे 80-90 थियनि पिया। त न का असांखे का तकलीफ़ थी, न को ॾियण बि सवलो ऐं कम बि थी थो। त अहिड़े अंदाज़ सां फ़िक्रमंद थी करे ॻोठ वारा मुशावरत थी करे, हर कमु मुशावरत ऐं मशवरे सां थींदो आहे। त मुशावरत खे मुक़दम रखूं ऐं कम खे वधायूं। असां सुस्ती कंदासीं त असां महरूम ई रहंदासीं। बाक़ी कमु अल्लाह तबारक व तआला हलाईंदो रहंदो, हले ई पियो। ऐं हमेशह जिते बि अल्लाह जंहिंखां कमु वठिणो आहे, जेको कमु वठिणो आहे, अल्लाह ताला उन बाने खे दिलि में विझंदो। पोइ अहिड़ा